नाज़रीन, आदिलपुर में हिंदू पंचायत पारां सहाफ़ी अजय कुमार लालवानी जे क़त्ल ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो। तफ़सील ॾिसूं था माजिद कलवर जी रिपोर्ट में। जी नाज़रीन, असीं मौजूद आहियूं सचल प्रेस क्लब आदलपुर अॻियां, जिते आदलपुर जी हिंदू पंचायत सियासी समाजी अॻुवान ऐं सहाफ़ियुनि पारां सरापा एहतजाज पढ़ियल आहिनि। अॼु त मौजूद सियासी समाजी अॻुवान ऐं आदलपुर हिंदू पंचायत ऐं सहाफ़ियुनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त हुनजो छा चवणु आहे। असां गॾु थिया आहियूं, असां गॾु थी पुरज़ोर हिकिड़ी अपील कयूं था त सिंध गवर्नमेंट जेको सहाफ़ी अजय लालवानी खे जे क़त्ल में जेके मुलिस जवाबदार आहिनि, हिन टाइम ताईं 7 ॾींहं आहे मुसलसल उहे जवाबदार गिरफ़्तार न थी सघिया आहिनि। अजय लालवानी जे वारसनि जे अंदरि तमामु जेका ॾुख जी लहर आहे। शहरवासी पूरे शहर में असां रैली कढी आहे, असां सां जेको थियो आहे तमामु नाहक ज़ुल्म थियो आहे। सदर पाकिस्तान वज़ीर आला सिंध सां इहा पुरज़ोर अपील कयूं था। आदलपुर हिंदू पंचायत समूरी गॾु बीठी आहे, उनजे तरफ़ां असां अपील कयूं था त अजय कुमार लालवानी जा क़ातिल जल्द खां जल्द गिरफ़्तार कया वञनि। रैली कढी आहे इन जे करे जो असांजो हिकिड़ो बहादुर सीनियर सहाफ़ी अजय लाल खे शहीद कयो वियो आहे। 7 ॾींहं गुज़रण बावजूद पुलिस कख भनी बीरो न कयो आहे। सिंध हुकूमत खे सॼी ॼाण ख़बर हूंदे छाजे करे त हू हक़ ऐं सच जूं ख़बरियूं लिखंदो हुयो, उन्ही जे करे उन्ही खे बेरहमानो क़त्ल करे उन्ही खे शहीद कयो वियो आहे।